देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुअ जी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। सत्संग आन के इशारा। सत्संग आन के इशारा। अजा मेल है घन का हारा। अजा मेल है घन का हारा। व्यापी रखत हजार बाबा सत्संग में। व्यापी रखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। पाप अंदर जाते खोलाए। पाप अंदर जाते खोलाए। कदम तेरे से झुकाए। कदम तेरे से झुकाए। दिया खबर द्वार बाबा सत्संग में। दिया खबर द्वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। जो भी आयो तो ही शरण दो। जो भी आयो तो ही करतार। बनो करतार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। है जातारव कुबेर समारव। है जातारव कुबेर समारव। राजकोट शहर के दया जुटारव। राजकोट शहर के दया जुटारव। दुनिया न कदव जयकार बाबा सत्संग में। साईं लाला रतनव जयकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो एक बार बाबा सत्संग में। हली अचो एक बार बाबा सत्संग। बोल सतगुरु देव भगवान की जय। सूरमो उहो आहे जेको शारीरिक कष्ट ऐं माण्हुनि जूं निंदाऊं भॻतीअ लाइ ख़ुशीअ सां सहे। शरीरक कष्ट भॻतीअ लाइ जेको सहे उहो सूरमो आहे। माण्हुनि जूं निंदाऊं बि सहे। सूरमो उहो आहे। बाक़ी शरीर जे बल सां ॿियनि खे हाराए केराए उहो सूरमो न चइबो। भॻतीअ लाइ जेको करे। भॻतीअ लाइ जेतिरो कयूं न, गुरूअ लाइ जेतिरो कयूं एतिरो थोरो। पर असांखे अञा गुरूअ जो क़दुरु आहे ई कोन।
पंहिंजो धर्म पूरी रीति निभाए पर ॿिए जे धर्म जी निंदा न कर। निंदा न कर। पंहिंजो धर्म पूरी रीति निभाए पर ॿिए जे धर्म जी निंदा बि न कर। त हिननि जो सत्संग अहिड़ो आहे, हिननि जो हीअं आहे, हिननि जो धर्म हीअं आहे, हे हीअं आहिनि, हे हीअं आहिनि। जीअं बि आहिनि हर को पंहिंजे धर्म में पूरो आहे न। त असांजो उन्हनि में छा? असांखे जेको करणु खपे असां पंहिंजे दायरे में रहूं, पंहिंजी हद में रहूं। असां जेको असांखे धर्म में सेखारनि था उहो असां कयूं था की न, न उहो त ॾिसूं न। ॿियनि जूं ॻाल्हियूं छो कयूं? पाण खे जेको करणु खपे उहो कयूं असां बसि। रूहानी मार्ग खां थिड़कियल खे वरी साईं राति लॻाइण जहिड़ी उत्तम शेवा ॿी का बि कान्हे। ॿी का बि शेवा कान्हे। जेको रूहानी राह तां थिड़की वियो हुजे, हिन राह खां कोई भुलिजी पियो हुजे त उनखे सही राह ते आणणु, इन जहिड़ो ॿियो कोई परोपकार ई कोन्हे। वॾे में वॾो परोपकार इहो आहे। ॿिया कयूं न कयूं पर अहिड़ा कम कयूं हिन राह में। थींदो त ईअं कॾहिं कॾहिं पाण बि माना भुलिजी वेंदा आहियूं। इहो वॾे में वॾो परोपकार। दादी जन पंहिंजा सॼी ज़िंदगी परोपकार कया आहिनि पर वॾे में वॾो परोपकार इहो करे विया आहिनि जो शहर शहर में सत्संग रखाए विया आहिनि। न त असां ॻोल्हिया न लभूं आहे। उन्हनि त ॿिया बि कया घणेई परोपकार पर वॾे में वॾो परोपकार इहो कयो अथनि। न त सभिनी शहरनि में सत्संग न हुजनि आहे पंहिंजा। हींअर जिते वञूं था उते साईंअ जा सत्संग थियनि था। दादी जन चवंदा आहिनि सत्संग माना ओन हुजणु खपे। मूंखे अॼु सत्संग ते वञणो आहे। सॼो ॾींहुं तव्हांखे उहा तार लॻल हुजे त अॼु सत्संग आहे, अॼु सत्संग ते वञणो आहे, अॼु हीअ तारीख़ आहे, अॼु हिन जे घर वञणो आहे। पोइ सत्संग चवंदा भले कलाकु ॿुधो पर तव्हांजो सॼो ॾींहुं उहो सजायो वियव। छो जो सॼो ॾींहुं उहो लॻल हो न, अॼु सत्संग आहे, अॼु सत्संग आहे, अॼु 5 तारीख़ आहे, अॼु 5 तारीख़ आहे। इहो हुजणु खपे। ऐं ॿियो टाइम ते त ॾाढो चवंदा भई टाइम ते अचो, टाइम ते घर वञो। ॿिए खे दुख ॾियणु पाण लाइ दुख कठो करणु आहे। सची ॻाल्हि आहे। ॿिए खे दुख ॾींदासीं माना पंहिंजे लाइ उहो दुख कठो था कयूं। उहो पाण खे ज भोॻणो आहे। जेको ॿिए खे दुख ॾियण जी कोशिशि कंदो नी उनखे सुपिने में बि सुख ॾिसण में कान्हे। त जेतिरो थिए ॿिए खे न दुखायूं। थी सघे त सुख ॾियण जी कोशिशि कयूं पर जे नथी थिए त माठ करे वियूं त सही न। अहिड़ा वझ त न ॻोल्हियूं त हू छा में दुखी थींदो। उहो त कमु न कयूं न घटि में घटि। अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हायूं जो साम्हूं वारे खे दुख पहुचे। सुजाॻ रहूं पंहिंजो पाण ते। जेकॾहिं उधम कंदे त मालिक मदद कंदई ऐं मुश्किल कम बि आसान थी पवंदई। उधम कंदासीं त हू मदद कंदो न। असां पंहिंजो उधम ई न कंदासीं त हू मदद कीअं कंदो। चुप करे ईअं हथ ॿधी वेही रहंदासीं त हू मथां थोरी लही ईंदो। हू मदद बि कंदई, चए थो मुश्किल बि आसान थी पवंदई। सभु रस्ता पोइ पाण ई निकिरंदा ईंदा आहिनि। मनुष्य जातीअ जी सची शेवा आहे खेसि कूड़े मोह मां कढी सचे प्रेम में लॻाइणु।
मनुष्य जातीअ जी सची शेवा आहे। असांखे अगरि कंहिंजी शेवा करणी हुजे त असां इहा सची शेवा कयूं, कूड़े मोह मां कंहिंखे कढी ऐं सचे प्रेम में सचे प्रेम में आणियूं। छो जो मोह जे करे माण्हू दुखी थींदा आहिनि। असां बि मोह जे करे दुखी आहियूं। हूअं दुख कोन्हे, पर मोह जे करे ई था दुखी थियूं। इहो मोह आहे न, हे मुंहिंजो आहे, हे मुंहिंजो आहे, हीअ मुंहिंजी भेण आहे, हे मुंहिंजो भाउ आहे, हीअ मुंहिंजी माउ आहे। मोह जे करे ई असां दुखी था थियूं। वॾे में वॾो सॼण, राह ॾेखारींदड़ ऐं सुठी सलाह ॾींदड़, पूरन सतगुरु देव खे ई सम्झ। हर हिकु कम जी शुरूआति में जेकॾहिं संदन ध्यानु कंदे त हू तोखे कुराह मां कढी सही राह ते आणींदा। वॾे में वॾो सॼण आहे ई उहो, ॿिया सभु आहिनि दुश्मन। सचो सॼण उहो आहे जो असांखे सही राह ते आणे, कुराह मां कढी चए थो सही राह ते असांखे सचो सुख माणे सघंदासीं। के हिन में नफ़ो कोन थो थिए, हिन में एतिरो नुक़सानु थो थिए, हिन में ईअं थो थिए, हिन में ईअं थो थिए, हिन इज़त ॾिनी, हिन कोन ॾिनी, उन में पोइ पूरा लॻा पिया हूंदासीं त सुख कीअं मिलंदो। अंदर जो सुख असां ईअं था विञायूं। सॼो ॾींहुं बसि हुन जूं ॻाल्हियूं दिलि में रखी वेठा आहियूं। त पोइ सुख कीअं मिले, शांती कीअं मिले। सुखी उहो आहे जेको दुख में दुखी न थिए। सुखी उहो आहे जेको दुख में दुखी न थिए, उहो पोइ सदाईं सुखी आहे। हे लखपति, तूं हिकु पल में ककापति बि थी सघे, तंहिं करे पूरी माया जो अभिमान न कर। हू चाहे त हिकु पल में लख बि ॾेई सघे त खसे बि सघे थो, करोड़पतीअ मां रोडपति करे छॾे। हुनखे देरि आहे छा? हुनजे लाइ अखि चिंबदी इहा ॻाल्हि आहे। त अभिमान छाजो कयो? केॾो ॾिसूं पिया था दुनिया में छा लॻो पियो आहे। हिकु पल जो भरोसो कोन्हे त छा ते अहंकार कयूं। ॾिठो वञे त असां किथे बि सेफ कोन आहियूं, किथे बि कोन आहियूं। अॻे ट्रेनुनि जो कॾहिं ॿुधंदा हुआसीं एक्सीडेंट थियो, ट्रेन किरी, कॾहिं बि ॿुधोसीं। हींअर ट्रेनूं बि किरनि थियूं त प्लेन बि किरनि था। मैसेज आयो जो आहे, घर में बि माण्हू सेफ कोन्हे, ॿाहिरि बि सेफ कोन्हे, प्लेन में बि न त ट्रेन में बि किथे वञनि। इहो हुन कुदरत ॾेखारे छॾियो त जेको मां चाहींदुमि उहो ई थींदव। 100 हीला हलायूं असां, सच में 100 सियानपा लख होए त हिकु न चले नाल, हिकु बि नथी हले असांजी। जीअं हुनखे वणंदो ईअं ई थी। झिरकीअ जो मौत हो त कीअं 7 समुंड पार उते मरणी हुई त कीअं हू पाण गरुड़ देवता उते छॾे आयुसि। जिते जंहिंजो मौत लिखियल आहे उते पाण पहुचायो। हे इंसान, तुंहिंजे अंदरि अथाह खजानो जेको माया जे पर्दनि में ढकियल आहे। गुरु शब्द जो अभ्यास कंदे त पर्दा पासे थी वेंदई, तोखे तुंहिंजो खजानो प्राप्त थींदई। माया जे पर्दनि में असां उहो खजानो ढके छॾियो आहे। अथाह खजानो आहे असां में। गुरु शब्द जो जेको अभ्यास कंदे त उहे पर्दा परे थी वेंदा, त पोइ असांखे परमात्मा जो दर्शन थी सघंदो। उहो खजानो असां ॾिसी सघंदासीं जेको अंदरि आहे।
खजानो बि अहिड़ो आहे उहो जंहिंखे न चोर चोराए सघे, न बाहि साड़े सघे, न पाणी ॿोड़े सघे, न इनकम टैक्स भरणी पए, न सेल टैक्स भरणी पए, कुझु बि भउ न, निश्चिंत ईअं टंग ते टंग चाढ़े वेठा हुजूं। पर उहो खजानो असां हथु कयूं, उहो थींदो नाम सिमरन सां, गुरूअ जे शब्द जो अभ्यास कयूं त उहो खजानो असांखे मिलंदो। संसारी ऐं जिस्मानी इच्छाऊं ई मूंखे मालिक खां दूर थियूं कनि, तंहिं करे इच्छाऊं त्यागे मालिक जो हुकुम मञ त मालिक सां मिली वेंदे। इच्छाऊं सभु असांखे दूर थियूं कनि मालिक खां, इच्छाउनि जो त्याग करे छॾियूं त असां मालिक सां मिली सघूं। अॻे ॿुधाए पई न त हिकु संत चए पियो, इच्छा जेका आहे न उहा ई असांखे दुख पहुचाईंदी आहे। इच्छा पूरी थींदी आहे त लोभ वधंदो आहे, हाणे हीअ पूरी थी त हाणे हीअ थिए, हाणे हीअ पूरी थी त हीअ थिए, ऐं न पूरी थींदी आहे न त क्रोध वधंदो। तंहिंखां इच्छा खे ई ख़तमु करे छॾिजे। हे आनंदमयी भगवान मूंखे ख़ुशी बख़्श, हे बिठा प्रभु मुंहिंजे वचननि में मिठास भर, हे प्रेम पवित्र परमात्मा मुंहिंजो हिर्दो पवित्र बणाए। पवित्र बणाए, हू मिठो आहे त असांखे बि मिठो बणाए, हू आनंदमयी आहे त असांजे ज़िंदगीअ में बि आनंद भर, इहा प्रार्थना असां हुनखे कंदा अचूं। हुन खां सवाइ असां कुझु कोन आहियूं, उहो आहे त असां आहियूं, न त असां आहियूं ई कोन। जेकॾहिं मन में का बि परेशानी हुजे त पक सां सम्झ त समर्थ गुरूअ जो मूंसां साण आहे, त पोइ मूंखे छाजो डपु। छाजो डपु, पर असां उहो ई नथा सम्झूं न त उहो असां सां साण आहे, उहो ज नथा सम्झूं, उहो त आहे साण। तॾहिं इहे तकलीफ़ुनि में ऐं दुविधाउनि में फाथा पिया आहियूं। अगरि इहा पक हुजे न त गुरू मूंसां साण आहे त पोइ काई तकलीफ़ ई न थिए असांखे, कुझु बि कष्ट न अचे, पर असां उहो नथा सम्झूं। ऐं न को गुरूअ जो वचन था खणूं, उहो बि नथा खणूं, भले चऊं था गुरूअ खे मां मञींदी आहियां, गुरूअ खे मां मञींदी आहियां, पर वचन जेके हू चवनि था उहे असां अञा कोन था खणूं। जेका पक हुजणु खपे उहा कान्हे, पूरी पक। हिकिड़ो गुरू ऐं शिष्य आहे, ॾाढी गुरूअ जी शेवा कंदो, 5 साल आश्रम में रहियो गुरूअ सां। हिकु दफ़ो शिष्य चएसि थो त बाबा मां ॿुधो आहे त तव्हां वटि अमृत जो कुंड आहे। चईसि हा आहे। चईसि पोइ मूंखे ॾिनो त कोन अथव कॾहिं। चईसि तो कॾहिं घुरियो ई कान्हे, कॾहिं उन पदार्थ जी तो चाहना ई न कई आहे, तो उमंग ई न कयो आहे, तोखे उहा प्यास ई कान्हे त तोखे कीअं ॾियां। चईसि न पोइ अॼु